मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं क़बर खे हार पाराइण कीअं आहे? बाज़ माण्हू असांजे इलाइक़े में क़बर ते पैसनि वारा हार पाराईंदा आहिनि। हे साईं बिल्कुलु ग़लति आहे। क़बर ते कंहिं क़िस्म जो हार बि न पाराए वेंदो, पैसनि वारा हार बि न पाराए वेंदा। गुल बि जेको आहे छिटणु शरीयत खां साबित न आहिनि। अगरबत्तियूं बि ॿारणु शरीयत खां साबित न आहिनि। कोई पुछा करे साईं कहिड़ी ॻाल्हि आहे, कहिड़ी ॻाल्हि आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि बिल्कुलु न आहे, इहो न आहे बिल्कुलु। इन खां बाद में सहाबा जी ज़िंदगी खां बिल्कुलु इहो साबित न आहे। ताबईन जी ज़िंदगी खां बिल्कुलु साबित न आहे, बिल्कुलु साबित न आहे। सहाबा जी ज़िंदगी खे ताबईन जी ज़िंदगी खां हे खुराफ़ात अमल असांजे अंदरि एड थी विया। क़बर खे साईं वॾा वॾा हार पारायो, क़बर जे मथां तमामु वॾो जेको सिंगार करे वियो। हे न आहे। इस्लाम इन शइ जो क़ाइल बिल्कुलु न आहे। इस्लाम इन शइ जो क़ाइल न आहे। मरी वियो क़बर जे अंदरि लायोसि। इन खां बाद में नॉर्मल हिकिड़ी क़बर मिटी वारे करे छॾियोसि, बसि। मोमिन आहे, इहा क़बर इन जे लाइ जन्नत आहे। गुनाहगार आहे, बदकार आहे, त इहा क़बर इन जे लाइ जहन्नम जो ॻोढ़ो आहे। कंहिंजो फ़रमान आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे।